सलात शरीफ हिकबिरो मोहब्बत सा सलात मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन अञा हिकबिरो मोहब्बत ज़ोर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद अंबिया'i वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन उलमाए किराम ऐं प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अज जी ही बाबरकत महफिल जंहिंजो उन्वान आहे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस हुस्न इत्तफाक इहो आहे त हिन महफिल जी सलाह मदीना मुनव्वरा में थी हुई। गुज़िरियल महीने हिन फ़कीर के सोहणे लजपाल नबी जे दर जी हाज़िरी नसीब थी। फ़कीर ग़ुलाम नबी बलक मां चवां रईस ग़ुलाम नबी रोज़ानो मूंसां फोन ते ॻाल्हाईंदो हो या ॿिए ॾींहुं चोथे ॾींहुं ॻाल्हाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं हरम नबवी में ई वेठा हुयासीं त हिन जलसे जी सलाह फोन ते थी ऐं मूं दावत क़बूल कई ऐं उनवान बि ॾाढो प्यारो, जलसे जो मौज़ू बि ॾाढो प्यारो, या रसूल अल्लाह। हिकिड़ो भेरो तव्हां सभई चओ कन खे या रसूल अल्लाह चवण खां छिरक थींदा आहे। तव्हां या रसूल अल्लाह चओ पाड़े वारनि खे ॾिसो त सभई चवनि था या को रहियो आहे। माशाअल्लाह इहो असांजो नारो आहे। असीं या रसूल अल्लाह चवंदा आहियूं ऐं या रसूल अल्लाह चवण जो खटियो खाईंदा आहियूं। हिकिड़ा चवंदा या रसूल अल्लाह न चओ, या रसूल अल्लाह चवण के शिरक सॾींदा आहिनि। उहे हुजनि भली शिरक में, पर असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त या रसूल अल्लाह चवण शिरक न आहे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी दुनिया में आमद ज़ाहिरी जिंदगी मुबारक में जलवा नुमाई पोथी आहे। अॻियुनि उम्मतुनि में हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं इन टेन्यूअर जे अंदर, इन दौरानीअ जे अंदर, इन ज़माने जे अंदर जेकी क़ौमूं हुयूं, जेकी क़बाइल हुया, उन्हनि खे जॾहिं मुश्किल पवंदी हुई, जॾहिं हाजत पवंदी हुई, जॾहिं रब खे राज़ी करणु चाहींदा हुआ त या रसूल अल्लाह चई छॾींदा हुआ। सोहणे हबीब जी ज़ाहिरी हयात तय्यबा जे अंदर
मुझे महबूब सोना 53 साल मक्का मुकर्रमा में रहा, 10 साल हिजरत का बाद मदीना मुनव्वरा में जलवा नुमाई फरमायूं। इन दौरान में जडे गुलामन के तकलीफ पहुंचती ही तो या रसूल अल्लाह चवंदा हुआ। महबूबन जडे गुंबद खदरा में जलवा नुमाई फरमाई, उन दौर का वठी अजो के दौर ताईं अहले दिल आरिफ बिल्लाह, अल्लाह जा वली, रब जा सालिह, अल्लाह जा बरगुज़ीदा बाना या रसूल अल्लाह चवंदा आया है। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जंहिं ॾिहाड़े ते यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह, भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, माउ बच्चन खां धार हूंदी, पीउ पुट खां धार हूंदो, को कंहिंजो यार हूंदो न मददगार हूंदो, को कंहिंजी सॾ दाह ॿुधण जे लाइ तयार न हूंदो। पूरी मखलूक महशर जे मैदान में नबी भी हूंदा, वली भी हूंदा, सिद्दीक भी हूंदा, शहीद भी हूंदा, रब जी कहारी दरबार हूंदी। सभई गॾिजी चवंदा त कंहिंखे पंहिंजो सिफारिशी बनायूं, कंहिंखे पंहिंजे रब वटि सिफारिशी बनायूं त अॼो की रब जी हिन कावड़ खे को सिफारिश करे रुठल रब खे परचाए ॾिए। पोइ पूरे महशर जा मैदान जा माण्हू गॾिजी करे मदीने वारे मीर वटि अचे, चवंदा या रसूल अल्लाह। छा चवंदा? छा चवंदा? जेके हिते चवंदा न चवनि से हुते बि चवंदा या रसूल अल्लाह। जेके हिते मस्जिदुनि था मेटाइनि था, मस्जिद में या रसूल अल्लाह लिखियल आहे न, उनखे मेटाइनि था। हे फार्मी ॻाल्हि सम्झो था न? नवां नवां मज़हब, नवां नवां टोला, अरे हे सज्जन खां वठी बुज़ुर्ग, अल्लाह जा वली, सालिह, वली, इमाम या रसूल अल्लाह चवंदा विया इहे सभु मुशरिक हुया। हाणे हे कावखोर मुल्ला हाणे जे मुवहिद पैदा थियो आहे। ॻाल्हि सम्झो? हाँ, ॿियो ख़बर, हुज़ूर जा असहाबी, उन्हनि खे दीन जी ख़बर हुई या कोन हुई? हुई या न हुई? जेकी मिठे मोहम्मद करीम जे मदरसे में पढ़िया। हाँ, मुल्ला पढ़ंदो कंहिं आखूंद वटि, म्याजी वटि पढ़ंदो, पर असहाबन क़ुरान पढ़ियो मिठे मोहम्मद करीम वटि। उन्हनि खे क़ुरान जी ख़बर आहे या हिन 15वीं सदी जे मुल्ला खे क़ुरान जी वधीक ख़बर? ॿियो त ख़बर, जवाब त मूंखे ॾियो न, पोयां बि ॻाल्हायो। असहाबन खे वधीक क़ुरान जी ख़बर आहे या हाणो के माण्हू खे वधीक ख़बर? असहाबन जो अक़ीदो छा हुयो? असहाबन खे तकलीफ़ ईंदी हुई, असहाबन खे मुश्किल पेश ईंदी हुई त रड़ करे चवंदा हा या रसूल अल्लाह। जंग हले पई, लड़ाई हले पई, हज़रत कतादा हीअं अख में काफ़र जो तीर लॻुसि, अख में तीर लॻुसि त दोडो ॿाहिरि निकिरी पियुसि, अख निकिरी पई, डोड़ंदो सिधो मुंहिंजे सुहिणे हबीब जे दर ते आयो। या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजी अख निकिरी पई आहे, मुंहिंजी अख विझी ॾियो। छा उनखे इहा ख़बर कोन हुई त मुश्किल में ग़ैर खे सॾु न कबो आहे? या रसूल अल्लाह न चइबो, अलाह खे सॾियां, अख अलाह खां घुरां, अलाह ॾींदो, हुज़ूर वटि छो हली आयो? चई या रसूल अल्लाह, मूंखे अख निकिरी पई आहे, मुंहिंजा महबूब मूंखे अख खपे। सरकार फरमायो त तूं सब्र कर, जन्नत मिलंदई। चइसि जे जन्नत बि ॾी, अख बि ॾी, तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे? साईं शादी कई अथव नई नंढी ज़ाल आहे, हाणे काणो थी जो मोटंदो, ज़ाल मेहणा ॾींदी, नबी सां गॾिजी वे अख कढाए आयो ही, मूं त मेहणा माफ़ कयो, मुंहिंजा महबूब मूंखे अख खपे। मुझे सुहिणे लजपाल नबी छा कयो? फरमायो कतादा हेॾे आ, वेझो करे ऐं उहा अख जो निकतल दोडो वापसि वराए उन में विझी पंहिंजे वात जी लुआब कढी उन जे अख खे लॻायो, अख जहिड़ी रोशन बणी। छा लॻायूं? वात जी लुआब, फीणी मुबारक,
महबूबन करीमन पंहिंजे वात जी फीणी कढी हाँ म्यांजी जी फीणी निकिरे त माण्हुनि खे कैंसर जी बीमारी लॻे। बाबा मां नथो चवां, तव्हां डॉक्टरनि खां पुछी ॾिसो, जेको डॉक्टर स्पेशलिस्ट हुजे वो डॉक्टर था चवनि त डोंट स्पिट, स्पिटिंग इज इंजरियस फॉर दी हेल्थ। थुकूं न उछलायो, थुकुनि मां बीमारियूं पैदा थियूं थियनि, हेपाटाइटिस जी बीमारी, कैंसर जी बीमारी, विचड़ंदड़ बीमारियूं, वायरस जूं बीमारियूं थुकुनि मां फैलजनि थियूं। हिकिड़े जे लुआब मां ॿिए खे, ॿिए मां टे खे मुंतकिल थिए थी। हिन जी लुआब निकिरे, हिन जे वात जो पाणी निकिरे, बीमारियूं पखिड़जनि। मदीने वारे वीर जे वात जी लुआब निकिरे, बीमारनि खे शफ़ा मिली वेंदी। है न फर्क? सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। असहाबन खे जॾहिं का तकलीफ़ पहुचंदी हुई, अल बिदाया वन निहाया तारीख़ जो किताब आ, लिखण वारो इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह। उहो आलिमा, उहो मुफस्सिरे कुरान आ, उहो मुहद्दिस आ, उहो मुअर्रिख़ आ, जेके देवबंदी भी मञंदा आहिनि, आले हदीस भी मञंदा आहिनि, आले सुन्नत भी मञंदा आहिनि। उहो इमादुद्दीन इब्न कसीर पंहिंजे किताब अल बिदाया वन निहाया में लिखे थो त मुसलमाननि जो लश्कर आ, उन लश्कर जो अॻवान हज़रत ख़ालिद बिन वलीद आ। जंग हले पई, हिकिड़ो उहो काफ़िर जंहिं पाण खे नबी सदायो हुयो, नालो हुयुसि मुसैलमा। छा नालो हुयुसि? मुसैलमा। मदीने वारे साईं फरमायो त इहो कज़्ज़ाब कूड़ो आ, पोइ नालो मशहूर थी वियुसि मुसैलमा कज़्ज़ाब। मुसैलमा कज़्ज़ाब, कूड़ो मुसैलमा। हुजूर जे दौर में उन दावाए नबूवत कई हुई, हुजूर खे ख़त लिखई त तूं बि नबी आहीं, मां बि नबी आहियां, अधु मुल्क तूं विरहाए वठ, अधु मूंखे ॾे। इहो ख़त लिखी महबूबन करीमन खे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि ख़त पहुतो, मुंहिंजे आका फरमायो त मिन मुहम्मदिर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मुसैलमतिल कज़्ज़ाब। अल्लाह जे रसूल मुहम्मद मुस्तफा जे तरफ़ां ही ख़त आहे कूड़े मुसैलमा ॾांहुं। कूड़ो साईं, पर हुन वञी पंहिंजी तबलीग कई, माण्हू बि ख़ुशि में ख़ुशि अथव। ॻाल्हि सम्झो था न? माण्हू हीअं बाज़ार गोलारची जी में या पंहिंजो तुंहिंजे कड़े गंवर में बि हीअं न को ढुमकी वॼाए, छा चवंदा आहिनि दबली, छा छा चवंदा आहिनि हिनखे, ढीबकी, को ढीबकी वॼाए त राज गॾु थी वेंदा। माण्हुनि खे सम्झ घटि हूंदी आहे, जेसीं वञी ॻाल्हि दिमाग़ में वेहे। को ढीबकी थो वॼाए त ख़ल्क़ हुनजे पोयां, को हेॾो आयो हेॾो जी ॻाल्हि कई त उनजे पोयां, को होॾो आयो होॾो जी ॻाल्हि कई त माण्हू उनजे पोयां। ओ ख़ुदा जा बाना, कुझु सोचो त सही, पढ़े थो क़ुरान पर ॻाल्हि कहिड़ी थो करे। ॻाल्हि सम्झो था न? अक़ीदो उहो रखो, एतिक़ाद उहो रखो जेको मदीने वारे वीर सेखारियो आहे, हुजूर जे सहाबनि जो सेखारियल आहे, हुजूर जे अहल बैतनि जो तरीक़ो आहे, जेको वलीयनि करे सगोरनि जो तरीक़ो आहे। उहा ई वात भली ऐं सच वारी आहे। साईं हिन जो नबूअत जो ऐलान कयो त लखे माण्हू हिन जे पोयां लॻी पिया, लखे। लश्कर गॾु कई, वॾो लश्कर लखनि जो गॾु कई, ऐं
हुजूर जो गुलाम हजरत खालिद बिन वलीद लश्कर वठी मुसलमान से जंग करना वियो। यो दौर हो हजरत सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर खिलाफत हुयो। मुसलमा कज़ाब सां लश्कर इस्लाम जंग जे लाइ वियो ऐं मुसलमाननि जे लश्कर जो तादाद थोरो हुयो, काफ़रनि जे लश्कर जो तादाद घणो हुयो। मुसलमा जा मञण वारा घणा हुया, मुसलमाननि जो लश्कर थोरो हुयो। जंग हली, जंग हलंदे मुसलमाननि जा पेर उखड़ी विया, मुसलमाननि जे शिकस्त जा आसार ज़ाहिर थिया, काफ़रनि को ग़लबो थींदे नज़र आयो। ओॾी महिल हज़रत ख़ालिद बिन वलीद जेको कमांडर इन चीफ हुयो, मुसलमाननि जे लश्कर जो क़ाइद हुयो, उहो पंहिंजे घोड़े जी पुठी ते मथे बीठो आहे। रड़ करे नादा बिशिआरिल मुस्लिमीन, मुसलमाननि जे शिआर मुताबिक़, मुसलमाननि जे तरीक़े मुताबिक़ रड़ करे चवण लॻो, युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह, या मोहम्मद या रसूल अल्लाह, या मोहम्मद या रसूल अल्लाह, या मोहम्मद या रसूल अल्लाह। हज़रत ख़ालिद ये आवाज़ शुरू कया आहिनि। मुसलमाननि जे जेके पेर उखड़ी विया हुआ, जेके भॼण ते तयारी करे रहिया हुआ, उन्हनि जा पेर मैदान में ॼमी विया। काफ़रनि सां लड़ाई कयूं, तव्हां जो थोरी देर में काया पलट थी वई। उहो मुसलमा कज़ाब इन जंग में मारिजी वियो, उन जो लश्कर भॼी वियो। या रसूल अल्लाह चवण वारनि खे फतह मिली वई। या रसूल अल्लाह चवण वारनि खे, या रसूल अल्लाह चवण वारनि खे हाणे लश्कर हो असहाबनि जो। कंहिंजो लश्कर हुयो? छा इन्हनि खे ख़बर कोन हुई छा त या रसूल अल्लाह चवण शिरक? हा, जे सम्झनि हा त इहो शिरक आहे त छो चवनि हा या रसूल अल्लाह? असहाबनि जो अक़ीदो हो त या रसूल अल्लाह चवण शिरक नाहे। उहे मुश्किल जे घड़ी में चवंदा हा, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह अड़न आधार तू, या रसूल अल्लाह यतीमन। चो चो गॾिजी चो, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह अड़न आधार तू। सद मदीने में सिखो हिन जमायत खे मिटा, वस तुंहिंजे जे खे सॼी सरदार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह। उफ़क़े आला ते वञी माणियो तो माज़ाग़ल बसर, वन नजम नूरी नबी निर्वार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या रसूल अल्लाह यतीमन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तफसीर इब्न कसीर वारो लिखे थो त मुझे सोने नबी मदीने वारे साईं जे बारगाह में हिकिड़ो एराबी आयो, बहराड़ी जो माण्हू, बहराड़ी जो माण्हू एराबी बद्दू मस्जिद नबवी में आयो ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े पाक जे साम्हूं बीही ऐं चवण लॻो त या रसूल अल्लाह, मूं क़ुरान पढ़ियो आहे, क़ुरान में रब लिखियो आहे, वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेहनि त महबूब तुंहिंजे दर ते अचनि। जे गुनाहगार गुनाह करे वेहनि, ख़ताऊं थी पियूं, गुनाह थी पिया, बुरायूं थी पियूं, बेफ़रमानी जा कम थी पिया, त महबूब तुंहिंजे दर ते अचनि। काॾे वञनि? गुनाहगार काॾे वञनि? गुनाहगार काॾे वञनि?
गोलाड़ची वारा ॻाल्हायो काॾे वञनि महबूब जे तरफ़ जाऊ क महबूब तुंहिंजे तरफ़ ते अचनि फस्तगफिरुल्लाह पोइ उते अची अल्लाह खां बख़्शिश घुरनि फस्तगफर लहुमुर रसूल ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे रसूल बि उन्हनि जी शफ़ाअत करे हिननि त जे माफ़ी घुरी दर ते बि आया माफ़ी बि घुरियूं पर रसूल बि उन्हनि जी शफ़ाअत करे जे महबूब बि चप चोरिया लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह ताला उनजी तौबा बि क़बूल कंदो रहमत जी ख़ैरात बि ॾींदो सुमन ये न कर हाँ ये वेठे अखियूं तो बूटे ॼणो दस्तगीर जो ॾोटो मुराक़बे में वेठो हाँ होशियार थी सुजाग थी वे इब्तदाई इश्क है रोता है क्या आगे आगे देखिए ये होता है क्या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हुजूर जे रोज़े अतर जे साम्हूं बि चए थो या रसूल अल्लाह मूं क़ुरान पढ़ियो आहे क़ुरान में हीअं लिखियल आहे त जे गुनाह करे विझनि त महबूब तुंहिंजे दर ते अचनि पोइ या रसूल अल्लाह ॾिस मां बि गुनहगार आहियां मूंखां बि ॾाढियूं ख़ताऊं थी वियूं आहिनि मुंहिंजा महबूब हाणे मां तव्हांजे दर ते आयो आहियां मूंखे माफ़ी वठी ॾियो न हाय हाय ये जीअं न हिक ॿिए सां ॻाल्हि कबी आहे ईअं पियो महबूब सां ॻाल्हाए सोना हाणे ॾिसो न मां तव्हांजे दर ते आयो क़ुरान ईअं चयो आहे त महबूब जे दर ते अचो साईं मां हाणे सोना तो वटि आयो आहियां न मूंखे माफ़ी वठी ॾियो न हाय 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 ईअं पियो अर्ज़ु करे ऐं अरबी में शेर पढ़िया अथसि कहिड़ा नफ्सिल फिदाउ ली कब्रिन अंत साकिनु नफ्सिल फिदाउ ली कब्रिन अंत साकिनु फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करम मुंहिंजा महबूब हे मुंहिंजो जेको सिर आहे न ही मुंहिंजी जेका जान आहे न उन कब्र तां मां कुर्बान करे छॾिया जिते तूं आरामी आहीं नफ्सिल फिदा मुंहिंजो नफ्स मुंहिंजी जान फिदा कुर्बान नफ्सिल फिदा ले कब्रिन अंत साकिनु महबूब जिते तूं आरामी आहीं न इन मज़ार तां मां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾिया फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करम महबूब माफ़ी बि हिते आहे सखावत बि हिते आहे एहसान ऐं करम बि हिते आहे महबूब तुंहिंजे बारगाह में सभु खज़ाना विरहाइजनि पिया हाय हाय फताब में तीबिनल कावल अकमू या खैर मन दुफिनत बिलकाए आज़ुमू या खैर मन दुफिनत बिलकाए आज़ुमू फताब मिन तीबिनल कावल अकमू महबूब जिते तुंहिंजो जिस्म पाक जंहिं मिट्टी में आराम थो करे उन मिट्टीअ में अहिड़ी सुरहाण आहे जो ही वारी जा दड़ा ही जबल ही पहाड़ सभु सुरा ख़ुशबूदार थी विया आहिनि तुंहिंजे पाक बदन जे करे ये बैत बि पढ़े पियो ऐं या रसूल अल्लाह चई मुंहिंजे सुहिणे खे सॾ बि करे पियो सुभान अल्लाह न चयो नथा चओ सुभान अल्लाह हीअं अर्ज़ बि करे पियो
हज़रत उत्तबी अल्लाह जो कामिल वली आहे उहो फरमाए थो त मां मस्जिद नबवी में वेठो हुजां ईअं मूंखे मुराक़बे जी कैफ़ियत में अखियूं ॿूटिजी वियूं ऐं मुराक़बे जी कैफ़ियत में ॾिसां थो मूंखे दिलबर नबी जो दीदार नसीब। हाँ भाग वारा त इहे आहिनि जिन खे दिलबर जा दीदार थींदा आहिनि। हाँ जॾहिं हे अखियूं पटियल आहिनि बुराई जूं नज़रूं आहिनि त हे अंदर वारियूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, पर जे हे अखियूं बंदि करे अंदर वारे दीद अंदर लॻाए त रब अंदर वारियूं अखियूं खोलींदो आहे। वाड़े सोना फिटाई फरमाए थो उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे। आशिकनि जी दिल बि दिल आहे न। एक कसर दर लख कोड़िए कणस गिड़खियूं जेॾा करियां परख तेॾा साहिब सामो। वली सगोरे के मुराक़बे जी कैफ़ियत हज़रत उत्तबी फरमाए थो हबीबन जो दीदार नसीब थियो। सोने सरदार फरमायो उत्तबी उथ इन एराबी के वञी मुंहिंजा सलाम चईस मुंहिंजे दर ते आयो आहे तो अचे माफ़ी घुरी आहे तोखे मुबारक हुजे जो तोखे मिड़नी गुनाहनि जी माफ़ी मिली वई। या रसूल अल्लाह चवण वारनि सां महिरबानी थी कन न थी कन न। हाँ साईं पिया फरमाए न मुंहिंजा मदीने वारा साईं पिया फरमाए न त मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु। जेको बि मुस्लमान जिते बि हुजे जहिड़ी बि जाइ ते हुजे जेॾी महिल सलाम पढ़ंदो आहे न इन जो सलाम मूं ताईं पहुचंदो आहे। वरी बि चओ सुभान अल्लाह। असां छा चवंदा आहियूं अस्सलातु वस्सलामु अलैक ईअं चवंदा आहियूं। महबूब तो ते सलात बि हुजे महबूब तो ते सलाम भी हुजे ये चवंदा आहियूं न। साईं फरमाइनि था मा मिन मुस्लिमिन सुनन अबू दाऊद जी हदीस आहे सरकार फरमाइनि था मा मिन मुस्लिमिन कहिड़ो बि मुस्लमान किथे बि हुजे जॾहिं बि मूं ते सलाम पढ़े थो त उन जो आवाज़ मूं ताईं पहुचे थो। देह काके जाणी जी सरज़मीन हुजे रैस गुला नबी जो गोठड़ो हुजे ऐं तूं वेही पधरे पट ते वेही चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मदीने वारा साईं फरमाइनि था तुंहिंजो आवाज़ मूं ताईं पहुची वियो पहुतो हदीस सची आहे। हाँ पोइ सहाबनि चयो महबूब जॾहिं हींअर त तव्हां ॿुधो था भला जॾहिं तव्हां मज़ार में वञी आरामी थींदो जॾहिं ख़ाक नशीन थी वेंदो मुंहिंजा महबूब सुहिणा जॾहिं तव्हां गुंबद ख़दरा में कब्र अनवर मज़ार अनवर में आरामी थींदो पोइ भला असांजो आवाज़ पहुचंदो। पाण फरमायो जीअं हींअर ॿुधा थो पोइ बि ईअं ॿुधंदुसि। काल मिन बाद वफ़ाती फरमायो त हाओ वफ़ात खां पोइ बि तव्हांजा सलाम ॿुधंदुसि। इन अल्लाह हर्रम अलल अर्ज़ अन ताकुल अजसादल अंबिया अल्लाह ताला ज़मीन ते हराम करे छॾियो आहे ज़मीन नबियनि जे जिस्मनि खे न खाईंदी आहे। फ़इन नबियल्लाह हय्युन युरज़क अल्लाह जा नबी कब्रुनि में ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि खे रिज़्क़ बि ॾिनो वेंदो आहे रिज़्क़ रोज़ीनो रब वटां उन्हनि खे अता कयो वेंदो आहे। उहे पैगंबर सगोरा पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा मौजूद हूंदा आहिनि। साईं फरमाइनि था मां भी जिंदा हूंदुसि तव्हां जिते भी हुजो जेॾी महिल भी सलाम पढ़ंदो तव्हांजो आवाज़ मूं ताईं। पोइ यार अचो त गॾिजी दिलि खे हाज़िर करे चऊं सल्लल्लाहु अलैहि या रसूल
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब कदे मुंजी या खाई दे, महबूब कदे मुंजी या खाई दे, बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराई दे, बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराई दे। दिल खोले दिस मुंजी जख्मन में चूर अथई, जख्मन जे मथा मरहम महबूब लगाई दे। सुभान अल्लाह। इश्क वारो मोहब्बत वारो जिते भी हुजे, जेॾी महिल बि दाह कंदो आहे त उन जी दाह रोज़े अतहर में पहुचंदी आहे। पोइ चवे पई त बंभोरा ॿाहिरि थी मूं कई सत कया, हू जे हो त सुवात हूंद न वञे महा निकिरी, मूं ॾाढियूं लड़ियूं कयूं, ॾाढियूं दाहूं कयुमि, पुनल खे नालो वठी सॼुमि, पर जे मुंहिंजो पुनू मुंहिंजा सत ॿुधी आहे मूंखे छॾे न वञे हा। ससुई चए थी मुंहिंजे पुनल मुंहिंजा सत न ॿुधा, जे ॿुधी हा त मूंखे छॾे न वञे हा। औदा ओ मिठा ससुई जे पुनू उन जा सत कोन ॿुधा, पर असांजो पुनल मदीने वारो असांजा सत ॿुधे थो। जेॾी महिल तूं दाह करी थो तुंहिंजी दाह रोज़े अतहर में पहुची वञे थी। पोइ महबूब कदे मुंहिंजी या गाई दे, बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराई दे, बेपर्दा पिरी पंहिंजो। अल्लाह अल्लाह। ससुई वीचारी पई चवे त मुंहिंजे पुनल मुंहिंजा सत न ॿुधा आहिनि, उहो वाट वारा मुंहिंजे पुनल खे मुंहिंजो न्यापो ॾिजो। हो मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी, अला मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी, पैदल आया पंध में बेवारे से वेचारी, अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो ओ के चुन जो शल ॾिसां तॾो जीउ थियो मुंहिंजो जॾो, पंध परे पार वॾो मंज़िल आया मारी, अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो। ससुई जे पुनून जा सद न ॿुधा, पर असांजो प्यारो पिरी असांजो सोणो नबी असांजा सद ॿुधंदो आहे, पर को सॾण वारो हुजे, को या रसूल अल्लाह चवण वारो हुजे न। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सोचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। बसरे जे मज़ाफ़ात में, बसरे जो शहर इराक में बसरे जो शहर आहे, बसरे जे ॿाहिराड़ी में हिकिड़ो माण्हू रहंदो हुयो, वॾो वापारी हुयो, कारोबार वारो माण्हू हो, पर ज़माने जा लाहा चाढ़ा वीचारो कारोबार में ख़तम थी, कर्ज़ वठी वियसि, परेशानियूं वठी वियसि, कर्ज़ न अचे तक तपायोसि,
हाणे वीचारे घर खां निकिरण छॾे ॾिनो जे ॿाहिरि निकिरे त होॾो कर्ज़ी छिकेसि हो ॻाल्हाएसि हो तंग करेसि वीचारो फाकनि ते फाका घर में बुख बचड़ा लंघण ते ॿाहिरि निकिरे त कर्ज़ी तपाइनसि इन परेशानी में रात ॾींहुं रोंदो आहे परेशान गुज़ारींदो आहे त ओचितो हिकिड़े ॾियारे दर खड़कियो ॿाहिरि निकिरे त पुलिस बीठी आहे बाबा हल फलाणे माण्हू जा 4000 दीनार तुते कर्ज़ आहे उन जज वटि दाहियो आहे ऐं पुलिस आई आहे तोखे ॿधण जे लाइ पकड़े से हथ कड़ियूं हणी जज वटि वठी वियसि जज चयोसि त हिन जा 4000 तुते आहिनि चई हा साईं आहिनि ॿिए चईसि हा हे कोन बच्चा मुंहिंजा बुख ते वेठा आहिनि साईं थींदा त ॾींदुसि हींअर आहिनि कोन कि कीअं बि थिए तोखे कर्ज़ पराव ॾियणो आहे जे कर्ज़ ॾे या न त जेल में था मोकिलियो हिन चयो साईं जे जेल में था मोकिलियो भला हिकिड़ी राति जी मूंखे मोहलत ॾियो त बच्चनि खां मोकिलाणी त करे अचां पंहिंजे बच्चनि खां अलविदा करे अचां पैसो त मूं वटि कोन्हे पोइ भली जेल में विझजो पर हिकिड़ी राति पंहिंजे बच्चनि सां गुज़ारे अचां घर मोटियो आहे घर आयो आहे पर रोंदो मोटियो आहे ज़ाल पुछे थी बचड़ा पुछनि था बाबा छो थो रोई बच्चा चवनि था बाबा छो थो रोई घरवारी चवे थी छो थो रोई फरमाए थो त मूंखे अॼु ॾिसी वठो सुभाणे मां जेल जे सलाखुनि में कैद खाने में हूंदुसि हिकिड़ी राति जी मोहलत वठी आयो आहियां जो कर्ज़ुनि मूंखे बेताब करे विधो आहे अॼोकी राति जी मोहलत वठी आहियां सुभाणे मूंखे जेल में विझंदा ज़ाल हिन जी सियाणी हुई जी घबराए न जी कर्ज़ आहिनि जे परेशानी आहे घबराए न आलम सगोरा चवंदा आहिनि त जे दुख अचेव तकलीफ़ अचेव मुश्किल अचेव सलात सोणे नबीअ ते पढ़ो सलात सगोरी पढ़ो सलात जे सदके तव्हांजा रब दुख लाहे छॾींदो हाणे हीअं कयूं जो घर में तॾड़ी विछाए पथरियूं खणी उन ते सभु नंढड़ा वॾा सलात पढ़ण वेठा सलात पिया पढ़नि अस्सलात वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह अस्सलात वस्सलाम अलैक या हबीब अल्लाह सलात पिया पढ़नि महबूब खे सॾड़ा पिया कनि जागंदे सलात पढ़ंदे बच्चनि खे निंड अची वई घरवारी बि सुम्ही पई राति जो बेगा वक़्तु हिन खे त सुभाणे जेल पियो सुझे निंड न पई अचेसि ओॾी महिल छा कयईं जो मुंहुं मदीने ॾे विकयईं अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चए थो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा नबी कुर्बान वञा जहिड़ो तहिड़ो तव्हांजो उम्मती आहियां या रसूल अल्लाह सुभाणे मूंखे जेल में विधो वेंदो ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी मदद फरमायो महबूब कयो वार ॾाढो दुख सतायो तारिया बि थिया दुश्मन पंहिंजने बि ज़ायो महबूब कयो वार ॾाढो दुख सतायो तारिया बि थिया दुश्मन पंहिंजने बि ज़ायो हिन दुखनि अंदरि ॾुसकी रोई राति विहाणी आज ज़खई ज़ाइण में कंहिं को न घटायो महबूबनि खे सॾड़ा बि करे पियो सॾींदे रोंदे रोंदे गोड़ा ॻाड़ींदे सलात सगोरी पढ़ंदे पढ़ंदे पोयों भाङो राति जो थियो अख लॻी वियसि निंड अची वियसि अञा अख लॻी आहे त ख़्वाब में मदीने वारे मीर जो दीदार नसीब सुभान अल्लाह ख़्वाब में
मुझे सोने लजपाल नबी जी ज़ियारत नसीब थिया। साईं फरमाइण था घबराए न, ओ मुझा उम्मती दिलगीर न थी, तुझे कर्ज जो 80 था इंतजाम कयूं। हाणे सुभाणे बसरे जो जेको न बादशाह हुआ उन वटि वञे, उनखे मुंहिंजा सलाम वञी चइजे ऐं चईसि तोखे 4000 दीनार ॾिए त तूं पंहिंजो कर्ज़ लाहे। हिन चयो या रसूल अल्लाह मां त उन ॾे वञा पर मुंहिंजी ॻाल्हि ते विसहे हले न, यकीन एतबार अचेसि हले न। साईं फरमाइनि था मुंहिंजी निशानी ॾिजाएसि। चईसि तूं हर रात में मूं ते 400 भेरा सलात पढ़ंदो ई, तुंहिंजी 400 दुरूद मूं ते रोज़ पहुचंदो आहे। पर अॼु रात तूं थकल हुई, निंड बि अचई पई, बस 2 तस्बीहूं 200 भेरा पढ़ी सुम्ही पे। अॼु तुंहिंजी 2 तस्बीहूं 200 भेरा पहुता आहिनि, रोज़ 400 भेरा पहुचंदा आहिनि। इहा निशानी वञी ॾीस। सलाम बि चईसि तोखे 4000 दीनार ॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये अख जो खुलेसि ॾिसे त घर सॼो खुशबूदार लॻो पियो। सुभान अल्लाह। खुशीअ में न पियो मापे, खिले पियो। बचड़ा पिया पुछनि बाबा कल्ह त रोई पियो, अॼु बाबा खिली